ॻाटे टोड़ ऐं तारीख़ी महांगाई जे दौर में सिंध जे सरकारी मुलाज़मनि जूं 5 ई आङिरियूं गेह में अची वयूं। सिंध सरकार नए माली साल 2023-24 जे सूबाई बजेट में मुलाज़मनि जे पघारुनि में 30 खां 35% वाध जो ऐलान कयो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध असेंबली में 22 खरब 43 अरब रुपयनि जे मालियत जी बजेट पेश कंदे चयो त ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़मनि जे पघार में 35% वाध ऐं ग्रेड 16 खां मथे जे मुलाज़मनि जे पघार में 30% वाध कई वेंदी। वॾे वज़ीर पोरियतनि जो घटि में घटि उजूरो 25,000 रुपयनि मां वधाए 33,750 रुपया करण जो ऐलान भी कयो। सिंध बजेट में मुलाज़मनि जे पेंशन में 17.5% वाध जो ऐलान भी कयो वियो। 35% सैलरीज बढ़ा रहे हैं ग्रेड 1 से 16 तक के एम्प्लॉइज की, 30% बढ़ा रहे हैं ग्रेड 17 से ऊपर की और 17.5% पेंशनर्स की। ये जो इंक्रीज आप देखेंगे ये वही है जो फेडरल गवर्नमेंट ने कल अनाउंस किया है। जो मिनिमम वेज है उसके बारे में भी मैं कुछ बताना चाहूंगा। हमने पिछले साल मिनिमम वेज 25,000 की थी, 17.5 से 25 की थी, राइट। फेडरल गवर्नमेंट ने उसको बढ़ा के 32,000 कर दिया है। मिनिमम वेज 33,750 रुपए हो, 32,000 नहीं 33,750। 2 खरब रुपयनि जे खसारे वारी बजेट में अमुन अमान लाइ 15% इज़ाफ़ो कंदे 1 खरब 43 अरब रुपया रखिया विया आहिनि। तालीम लाइ बजेट में 7% इज़ाफ़ो कंदे 3 खरब 12 अरब रुपया रखिया विया आहिनि। वॾे वज़ीर बजेट तक़रीर दौरान नवनि भर्ती कयल उस्तादनि खे ग्रेड 9 मां ग्रेड 14 में अपग्रेड करण जो ऐलान भी कयो। वॾे वज़ीर 1,500 नवां लेक्चरार भर्ती करण जो ऐलान भी कयो। इन्हनि लेक्चरारनि जी भर्ती सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए कई वेंदी। सिंध बजेट में सिहत जे शोबे लाइ 214 अरब, ट्रांसपोर्ट लाइ 13.25 अरब ऐं लाइव स्टाइक ऐं फिशरीज़ लाइ 10 अरब खां वधीक जी रक़म रखी वई आहे। वॾे वज़ीर ज़िलनि विच में इंटर डिस्ट्रिक्ट पीपुल्स बस सर्विस शुरू करण ऐं जदीद बस अॾा ठाहिण जो ऐलान भी कयो। वॾे वज़ीर बजेट तक़रीर दौरान जहांगीर तरीन जे इस्तेहकाम पाकिस्तान पार्टीअ जो नालो खणण खां सवाइ उन खे तनक़ीद जो निशानो बणायो ऐं चयो त पीपुल्स पार्टीअ खां सवाइ ॿियो केरु भी पाकिस्तान में इस्तेहकाम नथो आणे सघे। आजकल लोग इस्तेहकाम की बात कर रहे हैं, हम तो इस्तेहकाम खुद हैं जी। हमने आपको दिखाया है। आपको मैं स्टेबिलिटी की क्यों बात कर रहा हूं? ये मेरा 5वां बजट है इस साल। एक ही फाइनेंस मिनिस्टर, फेडरेशन में इन 5 सालों में 6 फाइनेंस मिनिस्टर्स गए। तो इस्तेहकाम लाएगी पाकिस्तान पीपुल्स लाएगी, सिंध में लाएगी, इंशाल्लाह ताला फेडरेशन में लाएगी। सिंध बजेट में कयल ऐलाननि ते सरकारी मुलाज़मत ॾाढा ख़ुशि आहिनि, पर निजी इदारनि में कमु कंदड़ मुलाज़िम ऐं पोरियत घटि में घटि अजूरो 33,750 रुपया मुक़ररु थियण बावजूदि मायूस आहिनि, छाकाणि त गुज़िरियल बजेट में पोरियतनि जो घटि में घटि अजूरो 25,000 रुपया मुक़ररु कयो वियो हो, जंहिं ते अञा ताईं अमल न थी सघियो आहे। अॼु बि फैक्ट्रियुनि, सिंधी मीडिया हाउसिस ऐं ॿियनि इदारनि में मुलाज़िम 25,000 रुपयनि खां बि घटि उजूरे ते कमु करण लाइ मजबूर आहिनि।